सब खां पहिरियां त सही अवां खां पुछणु चाहींदुसि त ही सॉफ्टवेयर इंजीनियरिंग खां पोइ बजाए जॉब करण जे जेका अवी परसू बि करियो पिया पर इन सां गॾो गॾु पंहिंजो कमु बि करियो पिया, इहो ख़्यालु कीअं आयो, एनकरेजमेंट किथां मिली, किथां इंस्पायर थियो, फ्यूचर गोल्स छा आहिनि प्लीज़? अच्छा, एक्चुअली मां आहियां सॉफ्टवेयर इंजीनियर, ठीकु आहे, मां BE थियल आहे मुंहिंजी। त बेसिकली जॾहिं मां एंटर थियो हुयुमि न यूनिवर्सिटी में BE करण लाइ, त मूंखे कोई हिकु गोल न हुयो मुंहिंजो, मतिलबु हा इहो हुयो त बाबा मां कंप्यूटर में ज़्यादा मतिलबु मुंहिंजो इंट्रस्ट कंप्यूटर साइड में हुयो। बट जॾहिं मां सॉफ्टवेयर इंजीनियर साइड में आयुमि त मां 2 साल ताईं लाइक MPT हुयुमि, ठीकु आहे, मूंखे आइडिया न हुयो त मां छो थो कयां इहा फील्ड। पोइ 2 साल खां बाद थोरो इंट्रस्ट पैदा थियो मूंखे, पोइ वरी मां कोर्सिस कया ऑनलाइन कोर्सिस करे मां सम्झमि त यार वेबसाइट बेसिकली ठहंदी कीअं आहे, डेवलप कीअं थींदी आहे, ऐप डेवलप कीअं थींदा आहिनि, AI जो यूज़ छा आहे, ठीकु आहे। जॾहिं मां आयुमि यूनिवर्सिटी में त AI टाइम न हुयो बट हेॾो मतिलबु जीअं हाणे हेवी थी विया आहिनि उहे न हुया। त असांखे जेके असाइनमेंट मिलंदा हुया त उहे असाइनमेंट बि असां मैन्युअली पाण कंदा हुयासीं, ठीकु आहे, असां AI जो यूज़ न कंदा हुयासीं। त बहरहाल पोइ जॾहिं मां हिन फील्ड में आयुमि वेबसाइट ऐं ऐप में त मां कमु सिखियमि। पोइ वरी मां फ्री में ॻोल्हींदो हुयुमि प्रोजेक्ट, त मूंखे फ्री में प्रोजेक्ट मिलंदा रहनि, ठीकु आहे। पोइ 2-3 दोस्त यार हुया जेका रिश्तेदार कज़िन्स वग़ैरह, हुननि चयो त असां बिज़नेस असांखे वेबसाइट ठाहे ॾियो, हुननि खे मां ठाहे ॾेई छॾी। वरी हुन में कोई बग्स आया त मूंखे ख़बर पई त अच्छा हे बि बग्स हिन वेबसाइट में ईंदा आहिनि, त वरी उहे बग्स मां सही कया, ईअं इम्प्रूव करे 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 मतिलबु त आहिस्ते आहिस्ते पाण मां डेवलप कयो। अच्छा, हाणे ॻाल्हि थी अची वञे AI जी, त यूनिवर्सिटी में जेका असाइनमेंट्स हूंदा आहिनि त इलाही लाइक जेका बि ॿार आहिनि स्टूडेंट्स आहिनि उहे असाइनमेंट्स वग़ैरह AI जे यूज़ सां कंदा आहिनि, ठीकु आहे, जेको मुंहिंजे ख़्याल सां सही न आहे। छो त असांजा टीचर आहिनि जेका फैकल्टी मेंबर्स आहिनि उहे ऑनलाइन मॉड्यूल हूंदो आहे जेको हुनजो हूंदो आहे यूनिवर्सिटी, उते अपलोड कंदा आहिनि, उनखे चवंदा आहिनि डेडलाइन आहे हुन ते अपलोड करे छॾियो। हो छा कंदा आहिनि, उहो डाउनलोड कंदा आहिनि PDF ऐं AI खे सेंड कंदा आहिनि त असांखे ठाहे ॾियो। ॾिसंदा न आहिनि त इहो आहे छा लाइ, ॾिसंदा न आहिनि इहो आहे छा लाइ, ठीकु आहे। त बेसिकली सम्झंदा न आहिनि, मतिलबु ऑनलाइन ChatGPT सां कराए ऐं सबमिट कराए छॾींदा आहिनि, ठीकु। त इहो काफ़ी लाइक मुंहिंजे ख़्याल सां डिसएडवांटेज बि आहे ऐं इन में कोई एडवांटेज न आहे। छो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे, सिर्फ़ु पास थियण त न हूंदो आहे, कुझु माण्हू पाण सम्झनि बि त बेसिकली AI छा हूंदी आहे। अच्छा, मां एज सॉफ्टवेयर इंजीनियर AI यूज़ कंदो आहियां, बेशक कंदो आहियां, बट मां असाइनमेंट या इन्हनि लाइ AI कॾहिं यूज़ न कयो आहे। मां AI अॻु में मां असाइनमेंट सम्झंदो आहियां, सम्झी करे मां AI खे यूज़ कंदो आहियां। त हाणे मूंखे ॿुधायो त इहो बेसिकली आहे छा छा। जॾहिं AI असां वटि मौजूदु आहे त पोइ असांखे सॉफ्टवेयर इंजीनियर जी कहिड़ी ज़रूरत आहे? छा कंदी अहिड़ी AI जेको सॉफ्टवेयर इंजीनियर नथो करे सघे, या सॉफ्टवेयर इंजीनियर जेको करे सघे थो उहा AI नथी करे सघे? अच्छा, इहो ॾाढो सुठो सवाल हुयो तव्हांजो। अच्छा, बेसिकली AI खे असां चवंदासीं त असांखे फलां वेबसाइट ठाराइणी आहे, फलां एप्लीकेशन ठाराइणी आहे, उहो असांखे स्टेप बाय स्टेप गाइड कंदो, ठीकु आहे, ऐं असांखे कोडिंग बि ॾींदो AI, एतिरो एडवांस थी चुको आहे। लेकिन इम्प्लीमेंट करण जेको कमु आहे उहो असां सॉफ्टवेयर इंजीनियर्स जो आहियूं। लाइक इम्प्लीमेंट ईअं त लैपटॉप में को फोल्डर ठाहिबियो, फोल्डर में कोडिंग कहिड़ी जॻह ते वेंदी, छा शइ चेंज करणी पवंदी, होस्टिंग छा करणी पवंदी, डोमेन हुनखे कीअं लॻंदी, उहो AI असांखे एतिरो अञा एडवांस न थियो आहे जो असांखे एडवांस उहो मतिलबु असांखे करे ॾे, ठीकु आहे। त AI जो मां उहा ई ॻाल्हि कयमि, AI सुठे यूज़ लाइ बि थींदी आहे, AI बुरे यूज़ लाइ बि थींदी आहे। अच्छा, मां एज अ सॉफ्टवेयर इंजीनियर इलाही AI खे हेल्प वठंदो आहियां वेबसाइट ऐं एप्लीकेशन में, ठीकु आहे, त कीअं डेवलप कबियूं आहिनि, छा कबियूं आहिनि। AI जी मदद सां खां अलावा जेको कमु मां हाणे हफ़्ते में थो कयां उहो कमु AI जी अगरि AI मदद न कंदो त उहो कमु मुंहिंजो थी वेंदो 2 महीननि जो, ठीकु आहे। छो त हिकु मां मैन्युअली पाण कोडिंग लिखंदसि त हिकु कोडिंग लिखण में मूंखे 2 या 3 ॾींहं लॻी वेंदा, ऐं AI उहो ई कोडिंग मूंखे ॾींदो आहे 10 मिंटनि में। त मां उहा ई ॻाल्हि कई त AI जो यूज़ इलाही एडवांटेज भी आहे ऐं डिसएडवांटेज भी आहिनि। अच्छा, हाणे हिकु मूंखे ॻाल्हि यादि अची वई जी, त यूनिवर्सिटी में हुयासीं त असां जेके सर आहिनि इलाही सुठा सर आहिनि, मोहबत वारा आहिनि, हुननि असांखे ॻाल्हि कई त हिकु दफ़ो हुननि छा कयो त हिकु क्लास में हुननि असाइनमेंट ॾिनी ऑनलाइन। अच्छा, हुननि PDF फाइल जे अंदरि इहो लिखी छॾियो त नो टू यूज़ ChatGPT। छोकिरनि छा कयो, बिना खोले उहो ChatGPT ते हुननि पेस्ट करे छॾियो। ChatGPT चयो त बाबा मां इहो न कंदमि। ठीकु।
अची हुननि बार बार ट्राई कयो, हुननि ॿिए ॾींहं ते सर खां पुछियो, सर असां चैट जीपीटी यूज़ था कयूं, न हो चैट जीपीटी मना थो करे, ॻाल्हि छा आहे? सर चयो तव्हां खोले ॾिसो त मां लिखियो आहे त नॉट टू यूज़ चैट जीपीटी। त चवण जी ॻाल्हि त सुठो एडवांटेज बि आहिनि ऐं डिसएडवांटेज बि आहिनि।